अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीबी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान शहज़ादो इंसान मलक मच्छियूं पाले पियो सोगी अल्लाह हिकिड़ो नाले मिठो सो शुक्रगुज़ार आहियां जीबी न्यूज़ ऐं हुन जी पूरी टीम जो। नाचखानी जो बचपन का शौक़ हुयो जो मदीनो सिंध खां दूर अचण हर जॾे जे तजड़े। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीबी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां जो मेज़बान शहज़ादो नारे जो। महबूब दुआ का हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमन जे सिलसिले जे हवाले सां अॼु असां जीबी न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ही ॿियो प्रोग्राम नशर करे रहिया आहियूं। अॼु असां सां हिकु बहितरीनु आवाज़ जो मालिक ऐं नात ख़ान मौजूदु आहे अब्दुल फ़ताह क़ादरी साहिब जन। असां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं वेलकम चऊं था। दोस्तो, प्रोग्राम खे सिलसिले खे अॻिते वधाईंदे असां सभ खां पहिरियां त तारफ़ पुछा कंदासीं अब्दुल फ़ताह क़ादरी जन खां त तव्हां तालीम किथां हासिलु कई ऐं हिन नात जे इश्क में महबूब दुआ का सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन आमन जे हवाले सां एतिरो तव्हांजो आवाज़ु माशाअल्लाह बुलंद आहे त तव्हां इहो सिख्या किथां वरिती आहे इहो ॿुधाईंदा। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। मां बेहद निहायती शुक्रगुज़ार आहियां जीबी न्यूज़ ऐं हुन जी पूरी टीम जो जिन मूंखे इनवाइट कयो ऐं अची करे ॾाढी ख़ुशी थी। ऐं हिन तरफ़ हली रहिया आहियूं तव्हांजे सवाल तरफ़ त असांजी जेका तालीम आहे असां 5 ॻोठ में कयासीं। उन खां पोइ असां ॻोठ गंबड़ शिफ्ट थी वियासीं अलहमदुलिल्लाह। पोइ हुते असां इंटर कई आहे अलहमदुलिल्लाह, हाणे इंटर थी वई असांजी। नाचखानी जो बचपन खां शौक़ु हुयो, ॿुधंदा हुआसीं टीवी वग़ैरह में, रेडियो में ॿुधंदा हुआसीं। उन वक़्तु रेडियो टाइम हुयो, टीवी टाइम हो, त उन वक़्तु अवैस क़ादरी हलंदो हुयो ऐं फरहान क़ादरी अलहाज फसीहुद्दीन सोहरवर्दी साहब, उनखे असां ॿुधंदा हुआसीं। जी बिल्कुलु नाज़रीन, माशाअल्लाह माशाअल्लाह तव्हांजो तारीफ़ ऐं प्रोग्राम खे अॻिते वधाईंदा हलूं त असां हिन वक़्तु त साईं जन खां त असांखे हमद शरीफ़ ॿुधाइजो। हमद पाक औज़ु बिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु 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 ओ जेको सारे जहां खे संभाले पियो जिन इंसान मलक मच्छियूं पाले पियो सोगी अल्लाह हिकिड़ो नाले मिठो सोगी अल्लाह हिकिड़ो नाले मिठो जंहिंजा मोहताज कुल तूं मां आगियो अल्लाहु 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 सोणी सूरत ॾिनी जंहिं इंसान क्यों ॾिनई कलमो ऐं क़ुरान मुसलमान क्यों वरी आला उत्तम आवे एहसान क्यों वरी आला उत्तम आवे एहसान क्यों ॾिनई निर्मल नबी चई सफ़ा सुल्फुरो अल्लाहु 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 सोणी धरती असांखे विछाए ॾिनई करे वणकार वाटूं सजाए ॾिनई वरी अनगाह उन मां फुटाए ॾिनई वरी अनगाह उन मां फुटाए ॾिनई गुल गुलज़ार थी गुल गुलज़ार
रहती खूब तर खुशबू अल्लाह 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 अल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीनु आवाज़। तव्हां खां सवाल ॿियो इहो कंदासीं त तव्हां हिते सिर्फ़ु पंहिंजे तरह में ई नातियूं चओ पिया या तव्हां? जी अल्हम्दुलिल्लाह नात ख़ानी जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे शहर ऐं शहर जे पसगिरदाई कुझु इलाइक़नि में अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम करे रहिया आहियूं उस्तादनि जी दुआ सां अल्हम्दुलिल्लाह दोस्तनि जी कुझु वसीले सां। सो अल्हम्दुलिल्लाह GB न्यूज़ ऐं मां शुक्रगुज़ार आहियां GB न्यूज़ ऐं उनजी पूरी टीम जो असांखे अल्हम्दुलिल्लाह इनवाइट कयूं ऐं हिकु हीअ ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे जेको नौजवाननि जो आवाज़ु मथे खणे थो ऐं अल्लाह ताला हिनखे मज़ीद इन में तरक़ी ॾे। माशाल्लाह माशाल्लाह। हिन वक़्तु मां तव्हांखे गुज़ारिश कंदुमि त असांजे ॾिसंदड़नि खे नात शरीफ़ ॿुधाईंदा हलिजो महबूब दुआका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमन जे हवाले सां। जी अल्हम्दुलिल्लाह मां हाणे तव्हांखे महबूब मदीना साईं जी आमन जे हवाले सां नात शरीफ़ पेश कयां थो। तमामु प्यारी नात शरीफ़ आहे, समात कंदा। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आहे ख़ुदा छॼा रंग लाइ ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आहे ख़ुदा छॼा रंग लाइ ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो। ऐं सवे मेल सुभान अल्लाह सजण जो मदीनो सिंध खां दूर अचण हर जॾहिं जे तजड़े जनाब मुहम्मद जो दस्तूर मूंखे ॾसो सभ खां वधीक पांद गिची गल पाए ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आहे ख़ुदा छॼा रंग लाइ ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो। ऐं भला बाग तुंहिंजा मुंहिंजा असां सां रसूलनि बि रिसूं कयूं मिलियो अणघुरियो मदनी असां तो न अहिड़ियूं तकलीफ़ूं सहियूं ख़ुदा असां ते छॾियो पछाड़े बादल ई बरसाए ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो। हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो आहे ख़ुदा छॼा रंग लाइ ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो। माशाल्लाह माशाल्लाह तमामु बहितरीनु आवाज़। नाज़रीन हिन वक़्तु असांजो प्रोग्राम इख़्तिताम जे तरफ़ हली रहियो आहे त इंशाअल्लाह कंहिं वरी ॿिए कंहिं नए महिमान सां गॾु वरी प्रोग्राम सां गॾु अवां सां हाज़िर थींदासीं मुखातिब थींदासीं। तेसिताईं पंहिंजे होस्ट शहज़ादो नारेजो खे ॾींदा इजाज़त। अला निगहबान।